ते लिखा पियो लिबर्टी ते रखियो अथऊं ॿाहिरां जेके आया पिया जहाज़ में तिन लाइ त सवल आई असां वरी शैम्पेन में बंदि फासी पियासीं ट्रैफिक में सो उहे कंस्पिरसी करे रखियो त हुते ॿ कलाक परे पंधु सुठे में 5 कलाक सो साईं 4 ॻाल्हियूं ॿुधियूं असां ऐं 4 ॻाल्हियूं कोन ॿुधियूं ॿिए सां ॿुधासीं हाणे असांजो धंधो टोपियूं विकण त न आहे हाणे हिकिड़ी टोपी आहे घणनि पई आहे उहा ॾिसी वई खणणु पर असांजो धंधो पढ़णु ऐं प्रोफेसरी त ख़्यालु थो अचे त छा करे सघिजे थो हिन मसइले में छा आहे हाणे पढ़ण वारनि खे खपंदा आहिनि जेके पढ़नि माण्हू जेके पढ़ी सघनि जेके शागिर्द हुजनि त असां छा कयूं उन्हनि लाइ छा कयूं त मां हिते यूनिवर्सिटी में पढ़ींदो आहियां पर हिकिड़ो वसीलो आहे त हुते शागिर्द खणजनि पर हुते मसइलो इहो आहे जो शागिर्दनि जी बैकग्राउंड एतिरी त कमज़ोर आहे सिंध मां जो जहिड़ी यूनिवर्सिटी में मां पढ़ियां पियो ओड़ी यूनिवर्सिटी में दाख़िला मिलणी ॾुखी आहे छो त उन्हनि कोर्स उहे न खणिया आहिनि उहो पढ़ण जो मयार न रहियो आहे हुननि जो अची हिते इम्तिहान खणी सघनि पहिरें साल में जीअं क्वालिफाइंग एग्ज़ाम करे सघनि ॿियो तरीक़ो इहो आहे इहो असां कंदा आहियूं न छड़ो सिंध लाइ पर ॿियनि मुल्कनि लाइ जीअं थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ लाइ प्रोग्राम आहिनि जो माण्हू वञे हाणे मां नेशनल साइंस फाउंडेशन खां वठां पियो 15 लख खनि इंडिया में हिकिड़े प्रोग्राम लाइ ऐं तंहिंमें ईअं आहे जो वेंदा आहियूं असां लेक्चर ॾींदा हुते कंप्यूटर इक्विपमेंट वठंदा थोरो रिसर्च सेटअप कंदा पोस्ट डॉक्टरल फेलोज़ हुते प्रोफेसर कंदा त इहा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका नेशनल साइंस फाउंडेशन हिते हुते पाकिस्तान लाइ बि प्रोग्राम आहे पर उन चकरनि में इहो आहे जो पाकिस्तान हुकूमत जी हुनजी अप्रूवल खपे ऐं कुझु साल थिया वरिया थिया आहिनि त साना जे असांजे हिकिड़े इंजीनियर प्रोफेसर आहे ॿी जाइ में जो शायदि न आयो आहे ऐं विधो प्रपोज़ल विधो ऐं उनजी अप्रूवल खपंदी आहे इस्लामाबाद मां त पैसा अमरीकी हुकूमत जा आहिनि पर अप्रूवल खपे पाकिस्तान जी स्पेंड द मनी ऑन दिस प्रोजेक्ट जाम शर्ट आहे ॿुधाई उहो साल गुज़री वियो उहा अप्रूवल न मिली त इहे रुकावटूं आहिनि जेके हुते माण्हू वेठल आहिनि उन बारे में कुझु करे सघनि त इहो हिकिड़ो वसीलो आहे जे सिखण वारा हुजनि त असां हफ़्तो 2 हफ़्ता 3 हफ़्ता वञी ख़ासि कोर्स ॾियूं जीअं मां पाण कयां थो हाणे ॿियनि मुल्कनि लाइ कयां थो की असांजो प्रोफेसर इंडोनेशिया वञूं पिया हुते प्रोग्राम आहे यूनाइटेड नेशन्स जे थ्रू आहे उहो इंडिया में मां जेको प्रोग्राम कयां पियो त हुते जिन माण्हुनि खे दिलचस्पी आहे जिन माण्हुनि खे शौक़ु आहे उहो सिखनि था ॿी शइ इहा आहे जो हिते ग्रेजुएट स्टूडेंट्स घुरायूं जेतोणीकि अफ़सोस आहे जो मुंहिंजी यूनिवर्सिटी में नथा अची सघनि पर ॿियूं यूनिवर्सिटीज़ घणी आहिनि जिन में हू करे सघनि महांगी शइ आहे ॿियूं शयूं सभु सहंदियूं पैसा सहंदा आहिनि जेका इंफॉर्मेशन आहे उन सां माण्हुनि जा इंसेंटिव्स फिरंदा आहिनि उन्हनि सां माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे त छा करे किथे पुॼी सघे थो ऐं मूंखे ख़बर न आहे त इन में केतिरो फ़ाइदो थींदो कॾहिं फ़ाइदो थींदो जितां उतां 100 छोकिरा खणी अचो ज़ईं में ज़ईं होशियारु उन्हनि मां 95 ते रही पवंदा 95 मां 5 उहे मोटी वेंदा जिन में 4 एडजस्ट न थी सघिया हिकिड़ो ॿियो मोटी वेंदो इहो असां ॾिठो आहे असांखे सिलसिलो थोरे इंडिया जा हुजनि थोरे चाइना जा हुजनि कंहिं बि थर्ड वर्ल्ड मुल्क मां ईंदा त हिते जी ज़िंदगी बि आहे जे एडजस्ट थिया मोटी वञणु ॾुखियो आहे सो मुल्क खे छा फ़ाइदो थो पए उहो सुवाल उथे थो पर उन में असां ॾिसूं था त जेके थोरे हिते रहनि था त बि कुझु न कुझु करण जी कनि था असां मेंबर आहियूं केतिरा मुल्क लॾे विया आहियूं असांजा ॿार जे मोटी विया त के कीअं वेंदा जे ॿोली सिखियूं वीचार खे सिखिया त वॾी ॻाल्हि आहे जे हिकिड़ी नस्ल में सिखिया त ॿी नस्ल में जीअं पोलिश अमेरिकन्स चवंदा असांजा रूट्स हुते आहिनि पर हिन ॿोली ॼाणनि कल्चर ॼाणनि अमेरिका जो सिलसिलो कीअं रहियो आहे सॼी यूरोप मां ईअं रहियो आहे चीन मां ईअं रहियो आहे घणेई माण्हू आहिनि जेके 2-3 नस्लूं रहिया आहिनि
चीन मां माइट्रा आहिनि पर चीनी ॿोली कोन ॼाणींदा चीनी कल्चर ॿ टे शयूं रहियूं सो असांजे पोटनि परपोटनि खे जेको जमालो यादि रहियो वॾी ॻाल्हि आहे इहो थोरे असां सम्झूं त न थींदो या थींदो पर इहो ॾिसी सघे थो माण्हू थियो आहे थोरे असांजा ख़्याल ॿिए नमूने जा हुजनि हुननि जो माहौल पियो पर छा आहे जो असां लाइ नातो घणो आहे असांजे लाइ नातो गहरो आहे ऐं उन नाते खे निभाईंदासीं जेतिरो निभाए सघंदासीं त हिकिड़े नमूने जेकर असां इंफॉर्मेशन पुॼाए था सघूं जेकर असां वञी कुझु ॿुधाए था सघूं जेकर फार्म पुॼाइण जो को वसीलो करे था सघूं त इहो फार्म अथव इहे असिस्टेंटशिप प्रोग्राम अथव त हज़ारनि में हिते माण्हू 10,000 में माण्हू अची था सघनि छो त घणनि ई मुल्कनि मां हज़ारनि में अचनि था असिस्टेंटशिप्स खुलियूं पयूं आहिनि जेके उन्हनि इम्तिहाननि में स्कोर वठी था सघनि जेके अहिड़ा छोकिरा आहिनि जेके इम्तिहान वठणु अफोर्ड नथा करे सघनि उनमें पैसा घटि आहिनि त उहे $15 $20 खां वॾी ॻाल्हि न आहे असां उहो फंड सेटअप करे था सघूं जे चाह वारा माण्हू आहिनि त जेतिरे क़दुरु इंस्टीट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग आहिनि हिते उते अची था सघनि हिकिड़ी ॻाल्हि थी त छा उते छा पुॼाए था सघूं लाचार खे को आचार न हूंदो आहे हिते बि लाचार हूंदो आहे त टीवी ते कोर्स रखंदा आहियूं मतिलबु पढ़णु तमामु इंटरेक्टिव शइ आहे जेको पढ़ण वारो हूंदो उन जा जज़्बा उन जो एंथुज़ियाज़म उन जो नमूनो जे सुवाल पुछंदा उन जा जवाब जहिड़े क़िस्म जा असाइनमेंट्स ईंदा उन ते कॉमेंट्स तमामु इंटरेक्टिव शइ आहे इन करे जेका बि सुठी इंस्टीट्यूशन हूंदी उते जेतोणीकि इहे ॿियूं ॻाल्हियूं आहिनि टेप करे था सघजनि लेक्चर टेप करे था सघजनि उहा ॻाल्हि बि आहे ऐं कंहिं बि ॻाल्हि चवंदा आहिनि कॉन्टेक्ट स्पोर्ट आहे पढ़णु ऐं रिसर्च में वधीक कॉन्टेक्ट स्पोर्ट जेसि ताईं ख़्यालु रखिबे ॿिए वटि न थींदी तेसीं कुझु सिखी न सघंदो सो इहे मसइला आहिनि सो जेसीं ताईं मुंहिंजो किरदारु ऐं ॿियनि जो किरदारु ऑर्गनाइज़ेशन में थी थो सघे त असांजो सर्विसिस हाज़िर आहिनि जे कोर्स पाढ़ंदा आहिनि करे था सघूं जेके प्रपोज़ल आहिनि जे तव्हां इस्लामाबाद खे पुॼी सघो त असां हिन पासे तयारु आहियूं वाशिंगटन सवली ॻाल्हि आहे हिते ॻाल्हि समझ में नेशनल साइंस फाउंडेशन जो US पाकिस्तान कोऑपरेटिव प्रोग्राम आहे उन जे वसीले 2 लख 3 लख खां वधीक आहे ऐं इन क़िस्म जी शयूं करे था सघूं जे इंफॉर्मेशन आहे फार्म पुॼाइणा आहिनि त उहे बल्क में वञी था सघनि त माण्हुनि खे ख़बर पए त रस्तो आहे त उहो निकिरी था सघनि कुझु करे था सघनि उन खां वधीक मां मुंहिंजी इहा हैसियत न आहे जो कुझु चई सघां त मुल्क कीअं फिराइजे त मां झेड़े जो माण्हू त मां तलवार जो माण्हू दरारूं में झेड़ा जे पढ़ंदो आहियां साना जो न्यूज़लेटर पढ़ंदो आहियां मैगज़ीन आई ॾाढी सुठी सुहिणी उनमें चऊं फलाणे खे फांसी जी सज़ा ॾिजे छो त चए थो कराची खे धार कयो त असांजो जी ॾकी वेंदो आहे असां सूफ़ी माण्हू चवंदा आहियूं सिंध खे छा थियो या हार हुई असां जीत हुई जे तव्हां ॿियनि खे मारियो अथई पंहिंजी मौत आहे जे प्यार जो रस्तो न आहे कुझु न आहे सो सिंध सां असांजो लाॻापो आहे सूफ़ी ख़्यालनि जो लाॻापो शाह सचल ऐं स्वामीअ जी सिंध ऐं जे जहिड़े वारा माण्हू आहिनि से कंहिं ॿी दुनिया मां अचनि था जेके असां सम्झी नथा सघूं उन्हनि जी सियासतूं ॿियूं आहिनि उन्हनि जा तरानूं ॿियूं आहिनि उनजा नमूना ॿिया आहिनि ऐं मुंहिंजे लाइ सिंध ईअं आहे जीअं कंहिं ॿिए लाइ मज़हब जीअं कंहिंजो लॻापो मूंखे मदीने सां तीअं मुंहिंजो लॻापो शाह सचल जी सो ऊचा ऊचा पांगा उहे ॾेवण नत जना जी खोटी सो अहिड़ो हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि आहे सिंध जो नक्शो मां ॾिसंदो आहियां मूंखे ख़्याल ईंदो आहे मुंहिंजी ज़ाद प्रोफेसर आहे लिंग्विस्टिक्स में हाणे ताज़ो पेपर ॾिनो ऐं हिकिड़ो शाह जी शाइरीअ ते सो मिनेसोटा में जाइ अमरीका जी आहे नंढी वॾी हिते थी आहे सो शाह ते फोनेटिक्स फोनोलॉजी हुनजी फील्ड आहे सो शाह जी शाइरी ते फोनोलॉजी जो पेपर हूंदो जेको टेक्निकल जर्नल में हिते छा पियो ऐं हिन में इलिट्रेशन जेके फॉर्म्स आहिनि उनजी एनालिसिस आहे पर उन खां मां घणी ॻाल्हियूं सिखियो आहे छो त सिंध जी लिसानी जाग्राफी छा आहे
ख़बर ई कान्हे। पर हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि आहे त सिराइकी ॿोली ऐं सिंधी ॿोली साॻी ॿोली आहे। जीअं स्कैंडिनेविया में तव्हां वेंदव त डेनमार्क ऐं नॉर्वे ऐं स्वीडन में ॿोलियूं जेतोणीकि के धार आहिनि, नॉर्वे मां माण्हू ईंदो त उहो स्वीडन जे माण्हू जी ॻाल्हि सम्झी सघंदो। मां रिसर्च इंस्टीट्यूशन में लेक्चर में वियुमि त हुते नॉर्वे मां हिकिड़ो हुयो, उहो नॉर्वेजियन में ॻाल्हाए, हिकु जवाबु मिले स्वीडिश में, हिक ॿिए खे सम्झी सघनि, हिक ॿिए जी ॿोली ॻाल्हाए न सघनि, छो त ॿोली साॻी आहे, डायलैक्ट्स बि आहिनि। त सिंधी ॿोली में घणाई ईअं डायलैक्ट्स आहिनि, ऐं हिकिड़ी डायलैक्ट आहे सिराइकी, ग्रामर साॻियो, उचार हिते ॿिए जे ॻाल्हियूं साॻियूं, ऐं जा लिसानी जेके स्ट्रक्चर्स आहिनि ॿोली जा साॻियूं। ॿी सिंधी जी ऐं इन करे असां सिराइकी राग ॿुधंदा आहियूं, सम्झ में ईंदो आहे। ॿी कच्छी जेका ॿोली आहे उहा बि सिंधीअ जी वेरिएशन आहे। त इहा दिलचस्प ॻाल्हि आहे, इहो ॾिसंदो आहियां त नक्शो असां ठाहींदा आहियूं सिंध जो नंढो, उन खां शायदि थोरो वॾो आहे, पर शायदि न आहे। सिराइकी जे लिहाज़ खां थोरो सूफ़ी जेके ख़्याल आहिनि सिंध जे माण्हुनि जो जेको मज़हब आहे उहो उते बि उनजो को रंग मौजूदु आहे, ऐं सोचियो त शायदि सिराइकी में बि थी। सो इहो ख़्यालु ईंदो आहे त इहो सियासी नक्शो ठाहे ॾे, माण्हू फ़िकुर कंदा आहिनि त कराची खे धार कंदा, कराची खे धार कंदा। सो मां त ॾिसंदो आहियां त मूंखे लॻंदो आहे त सिंधी घणी पखिड़ियल आहे। कुझु टुकुर जीअं हिंदुस्तान में, कुझु टुकुर पंजाब खणी विया त भई माण्हुनि जी ॿोली ऐं ख़्याल शइ जुल्म खां जेको मिले थो। सो इहे ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी हाज़िर आहियूं, सॾु थियो पुगायूं, जेको हुकुम थिए ॾिसो कयूं जे एजुकेशन इंस्टीट्यूशन्स जी हिते खां बि सवाल हुजनि, खां बि इंफॉर्मेशन हुजे, गॾु करे सघूं कयूं, जे प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं हुजनि, सूफ़ी जूं ॻाल्हियूं हुजनि, उहे कयूं। बाक़ी सियासत खां असां कमज़ोर आहे। हिते तव्हां असांखे इंफॉर्मेशन ॾिनी त इहा एतिरी महदूद आहे जेके वेठा आहियूं पंहिंजी ज़ुबानी ॿुधोसीं, पर जेके हिनखे प्रिंटेड फॉर्म में हिकिड़े ब्रोशर जे फॉर्म में कजे ऐं उन ब्रोशर खे हुते हलाइजे त पोइ घणनि माण्हुनि खे मां फैज़ मिली सघे थो। त असां हाज़िर आहियूं जे आहे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क में हाज़िर आहियूं। मां हिकदमि तयारु कंदुमि ब्रोशर, हफ़्ते ॿिनि में तयारु। जीअं साईं चयो तीअं मुंहिंजो बि इहो आहे त जेके अहिड़ी कंफर्मेशन हुजे तव्हांखे त इंफॉर्मेशन सेक्रेटरी खे ॾियार मोकिलियो त जीअं संगत में पब्लिश कनि त जेके हिते माण्हुनि उन्हनि खे बि ख़बर पए त उहे वरी अॻिते पंहिंजे मिटनि माइटनि खे ॻोठनि खे मोकिलीनि त ईअं थोरी थोरी इंफॉर्मेशन फिल्टर थी अॻियां वधंदी ऐं उन्हनि खे ख़बर पए त जेके वधीक इंफॉर्मेशन जी ज़रूरत हुजे त तव्हांखे तकलीफ़ ॾी। महिरबानी करे संगत में बाना जे पब्लिकेशन ते रुजू करियो त वरी महिरबानी कई तव्हांजी। साईं हाज़िर आहियूं। जेके स्टूडेंट्स सिंध मां या किथां बि इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग ऐं कंप्यूटर साइंस में आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो नेटवर्क थींदो आहे असांजो कंप्यूटर नेटवर्क, उन ते ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। सो हिकिड़ी ॻाल्हि आहे त छड़ो इंफॉर्मेशन जेका आहे सो स्टैटिक शइ आहे। माण्हुनि खे खपंदो आहे मिसाल, त फलाणो हुतां वियो, फलाणो हुतां वियो, माइटनि जे पैसनि ते न वियो, असिस्टेंटशिप मिलियसि। त जॾहिं मिसाल साम्हूं हूंदो आहे माण्हूअ जे, त माण्हूअ जो रवैयो किरी वेंदो आहे। जे तव्हां कंहिं सां ॻाल्हि कंदा त पहिरियों हुनजो ख़्यालु हूंदो त तव्हांजी ॻाल्हि साईं ॿी आहे, तव्हां पढ़ी वियो, तव्हांजी ॻाल्हि ॿी आहे, तव्हांजी फैमिली ॿी आहे, तव्हांजो बैकग्राउंड ॿियो आहे। पर छा आहे जो उहो रवैयो जेसीं न फिरंदो, उन फिराइण लाइ आस्ते आस्ते भले इंफॉर्मेशन फैलाइजे ऐं जे उन ब्रोशर सां मिसाल वधीक विझनि त फलाणो फलाणे शहर मां आयो, थोरी बायोग्राफी विझिजे, उनजो शायदि असरु थोरो वधीक थिए। ऐं ॿी ॻाल्हि आहे जो इहे जेके इम्तिहान आहिनि, जीअं GRE वठिणो पवंदो उन्हनि खे, GRE वठंदा सुठो स्कोर खणंदा त असिस्टेंटशिप वधीक सवली थींदी। ऐं रिकमेंडेशन लेटर्स जो फॉर्म आहे, सो उतां जेके रिकमेंडेशन लेटर ईंदा आहिनि त नमूने अहिड़े जा
स्टूडेंट डिलीजेंट बॉय हाणे उहो हलंदो ई आहे छो त हुनजी माना उहो बेमाना अखर अथव उहो ॾिसंदो हुनजे पढ़ण में कुझु सम्झ में न ईंदो यानी छा कयो आहे छो थो इहो लिखण वारो चए उहो लिखण जो जेको तरीक़ो आहे उहो खपंदो लेटर्स ऑफ रिकमेंडेशन उहे इम्तिहान जी तयारी खपंदी उन इम्तिहान लाइ 200-300 रुपया लॻनि था उहे कंहिं ग़रीबनि लाइ घणो थी था सघनि 300-400 फॉरेन एक्सचेंज जो ॿियो चकर आहे उहो कढणु सो उन में मदद करण लाइ असां हिते को फंड कान कयूं उहो थी थो सघे पर उन में वरी इहो आहे त सही जेके छोकिरा हुजनि उन्हनि खे उते स्क्रीन करे तव्हां इहे इम्तिहान वठी था सघो इहे किताबूं खणी इन्हनि मां तयारी करे था सघो ऐं जेकर इहो आयो त जे भाड़े जो सुवालु थियो त हुन में असां मदद करे था सघूं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं जेकर हुजनि त उन सां उन्हनि खे हिमत वधीक शइ मिले त इहा वॾी ॻाल्हि आहे हिमत ऐं रोल मॉडल चवंदा आहिनि असां इहो रोल मॉडल जो इशू तमामु हिते मञियो वेंदो आहे छो त हिते साॻी सुवालु थींदो आहे जिते हिन मुल्क में अफ्रीकी अमरीकी आहिनि अमरीका जा उन्हनि लाइ असां कंदा आहियूं एफर्मेटिव एक्शन ऐं हिकिड़ी ॻाल्हि एफर्मेटिव एक्शन जी इहा आहे जो छो त अफ्रीकी अमरीकी प्रोफेसर घटि आहिनि मिसाल तौरु जे प्रोफेसर घटि आहिनि त उन्हनि खे रोल मॉडल्स न आहिनि उहो ॾिसी नथा सघनि मिसाल जंहिंसां आइडेंटिफाई कनि त हे माण्हू मूं वांगुरु आहे ऐं हिन करे हे करे सघियो त मां करे थो सघां त इहो तमामु ज़रूरी जेको ॻाल्हि जेका गुम आहे जेका असांखे विझणी आहे तव्हां करे था सघो तव्हां ढेरे जूं ॻाल्हियूं छॾियो जे कीअं कंदव त इहे इंसेंटिव्स अथव हिते पुॼी था सघो या करे था सघो इहो करे सघणु उहा ज़हनियत विझणु जेकर थी थो सघे मां खां वधीक हिते बुज़ुर्ग वेठा आहिनि उन्हनि जा के ख़्याल हुजनि त ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾियो पाण संभालियो पाण सुधारियो ऐं तव्हां करे था सघो जेतोणीकि दुनिया तव्हांजे लाइ बहितरीनु कान्हे हर शयूं सुठियूं न आहिनि हर शइ ठीकु न आहे थोरे ज़ुल्म घणो आहे थोरी जाबी घणी आहे तव्हांजे पंहिंजी इनफ़रादी कोशिशि कयो कुझु करे था सघो ही हासिलु करे था सघो हू हासिलु करे था सघो त इहो रवैयो जेकर असां पुॼायूं त इहा वॾी में वॾी ॻाल्हि नेशनल साइंस फाउंडेशन का जेको तव्हांजो त ग्रांट्स तमामु अवेलेबल आहे ऐं उन्हनि खे सिंध में तइलीमी मयार खे बुलंद करण में इस्तेमालु करे सघिजे थो उन जा जेके मिसाल त असां सिलसिला में माण्हू आयल आहिनि त उन्हनि खे मां मिसाल ॾियां हिन खां बाद प्रोफेसर हिकिड़ो आयो इंडिया मां मुंहिंजी महिमानीअ ते The National Science Foundation processes involved getting grants. America, United States government has a National Science Foundation. National Science Foundation may have cooperative research programs. Cooperative research program with Japan, with Europe, with India. You have a program for third world countries. And third world countries में के ॻाल्हियूं वठनि था ॾियनि था जिन लाइ पैसा उहे थोड़ी ॿियूं ॻाल्हियूं आहिनि छो त इंफ्रास्ट्रक्चर रिसर्च जो इंफ्रास्ट्रक्चर वीक आहे त उन्हनि खे ख़बर आई आहे सो उन में जीअं लेक्चर हुजे कोर्स पार्ट हुजे उन लाइ पैसा ॾींदा कंप्यूटर इक्विपमेंट हुजे उन लाइ पैसा ॾींदा जेतोणीकि यूरोप हुजे जापान हुजे उन लाइ न ॾींदा यूरोप जापान में छॾो US रिसर्च पासे में ॾींदा यूरोप जापान जा पैसा कोॾे ॿी ॻाल्हि इहा आहे जो रुपया अची था वञनि घणा PL480 जेको हुयो 60s में उन में छा कयूं त चयूं त हे मुफ़्त में ॾियूं त चऊं न आहे पैसा वठूं त हे फॉरेन एक्सचेंज ड्रेन थींदी त हे वठूं फॉरेन करेंसी पोइ US अची फाथी आहे हिननि रुपयनि ख़ासि तौर ते इंडिया में वॾो प्रॉब्लम आहे 60s में फूड शॉर्टेज जो असां फूड शॉर्टेज हुयो त तंहिं वक़्तु असांजो अञा हले पियो इंडिया जो 10 साल थी विया आहिनि पूरो थियो त पोइ PL480 प्रोग्राम पूरो थियो त हुन में जेके मोकिलींदा ग्रेन क्रेडिट्स उहे रुपयनि में फॉरेन एक्सचेंज कई आहे त उन गवर्नमेंट छा कयो आहे फॉरेन एक्सचेंज वठी उनजा के मक़सद आहिनि उहो फॉरेन एक्सचेंज US लाइ आहे पर उहा फॉरेन एक्सचेंज आहे रुपयनि में जेका नॉन कन्वर्टेबल करेंसी आहे
त उन्हनि खे ख़र्चु करिणो आहे इंडिया में या ख़र्चु करिणो आहे पाकिस्तान में, त उन्हनि छा कयो आहे, जो चयो आहे हाणे किथे ख़र्चु कयूं, द साइंस कोऑपरेटिव साइंस प्रोग्राम्स वन डेजिग्नेटेड एरिया तंहिंमें ख़र्चु थी सघे, US विज़िटर्स लाइ ॿियो डेजिग्नेटेड एरिया में ख़र्चु थी सघे। हाणे प्रोसेस छा आहे, जो ग्रांट US scientist has to apply and from the foreign country some scientist has to say they're collaborating. So the institution decided to support provide and the international the lecture dinda, the lecture dinda in university and university chandi some quite falano professor the post kando falano course kando some the computer and some computer watadasi some maintain kandasi some the इन नमूने ये कमिटमेंट्स आहिनि जेके ॿियो पास ॿियो मुल्क जा माण्हू ॾींदा, त उन में छा था कनि, छो त इहे इंस्टीट्यूशन्स गवर्नमेंट इंस्टीट्यूशन्स आहिनि त उन्हनि खे अप्रूवल खपे गवर्नमेंट। त असां हिते प्रोपोज़ल ॾींदा आहियूं नेशनल साइंस फाउंडेशन कंदी पीयर रिव्यू, सो मोकिलींदी ॿियनि साइंसदाननि खे, ॿिया साइंसदान ॾिसंदा, चवंदा प्रोपोज़ल रीज़नेबल आहे, माण्हू जेको वेल साइंटिस्ट आहे उन में प्रॉब्लम कोन्हे, छो त जेके आहिनि असांजा बचा तमामु चङी तरह स्टैब्लिश आहिनि हिते सिंधी साइंटिस्ट, सो असांजो उहो प्रॉब्लम हिन पासे कोन्हे। ग्रांट्स असांखे अचनि थियूं, लखनि डॉलर में अचनि थियूं, हिकु सां घटि आहिनि, 40,000 डॉलर वॾी ॻाल्हि न आहे जेके 8 किलो सो छा आहे जो उनजो अप्रूवल खपे, वरी इस्लामाबाद में जॾहिं इस्लामाबाद में अप्रूवल अचे थो पोइ हे रिव्यू करे उहो अप्रूव कंदा, हुन में कंप्यूटर इक्विपमेंट वठी सघे थी, उतां लाइ पघार बि भरिजी सघजनि थियूं, जेकर उहे डायरेक्टली पर्पज़ में के US पाकिस्तान पर्पज़ खे सपोर्ट कनि थियूं, त इहे रेस्ट्रिक्शन्स आहिनि, उहे जेके रेस्ट्रिक्शन्स उन्हें के पैसा कोन हा मां सम्झां थो, त उन में मसइलो इहो आहे जो जॾहिं इंटरनेशनल लेवल ते वञनि था, अमेरिका में त सभु प्राइवेट खे था ॾियनि, जीअं असांजी यूनिवर्सिटी आहे स्टेट यूनिवर्सिटी आहे, पर जे स्टेट यूनिवर्सिटी जे पहिरीं प्राइवेट यूनिवर्सिटी फ़र्क़ु कोन्हे, छो त स्टेट जुदा हुकूमत आहे हिते, असां वारो निज़ाम कोन्हे जो जंहिंखे विधो हिते हुकूमत जुदा आहे, जा कानून जुदा आहिनि, इट्स एज़ गुड एज़ एनी प्राइवेट यूनिवर्सिटी। पर जॾहिं ॻाल्हि अचे थी ॿियनि मुल्कनि जी, त गवर्नमेंट अप्रूवल खपे, जे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान चए ठीकु आहे त मसइलो न आहे, त इन करे इहो आहे। हाणे गवर्नमेंट में हिकिड़ी खां वधीक मिनिस्ट्री थी सघे, जीअं इंडिया में जे प्रोपोज़ल विधो हिकिड़ो ख़ाली उहो टाटा इंस्टीट्यूट में आहे, टाटा इंस्टीट्यूट डिपार्टमेंट में एनर्जी वेठा, डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी आहे, सो उन जे हेठि आहे, त ॿियूं मिनिस्ट्री थी सघनि, मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन थ्रू यूनिवर्सिटी में वेंदी। हाणे जेका प्राइवेट एजुकेशनल फाउंडेशन हुजे, जे मिनिस्ट्री अप्रूव कंदी त सवलाई थींदी, न त साॻियो मसइलो अची बीहे थो, ऐं इन में ई फासी पए थो। हाणे मां ॿुधायां, इन में तासुब एॾो आहे जो लिंग्विस्टिक्स में हिकिड़ो प्रोग्राम कोऑपरेटिव रिसर्च जो, ऐं लिंग्विस्टिक्स में ब्रोशर में नक्शो छापियो पाकिस्तान जो, उन नक्शे में बलोचिस्तान कटियल हो, कराची ॾेखारियली, पंजाब जा 100 ॻोठ, पेशावर ऐं हिकु पंजाब में, सिंध जो हिकिड़ो ॻोठ बि न हुयो नक्शे ते, ऐं बलोचिस्तान जो टुकुर ई कटे छॾिया, खुलियल छॾियो। सो इहे मसइला आहिनि। हाणे पाकिस्तान में कयो वियो नक्शो छापियो, पाकिस्तान में अवेलेबल फंड्स linguistics research, US researchers, त हाणे इहो मसइलो अची बीहे थो, त पर इन में बि को वसीलो थी थो सघे जे कॉन्टेक्ट्स हुजनि, छो त निकिरणो आहे, दौर दर ते निकिरणो आहे, उन ब्यूरोक्रेसी में जंहिंसां माण्हू खे कामरा हुजनि, त कामरो निकिरणो सही थी वञे, ख़बर हुजे त तव्हां पाण जेके नेशनल साइंस फाउंडेशन खे जेके माण्हू अप्रोच करे सघो था, से पाकिस्तान जे हालात जे बारे में उन्हनि खे सम्झाए सघो था त हिते ई ॻाल्हियूं आहिनि, जंहिंजे करे हिकिड़ो या सूबो आहे या हिकिड़ा लिंग्विस्टिक्स हिकिड़े ख़ासि ज़बान जा माण्हू आहिनि जिन सां हिते सख़्तु डिस्क्रिमिनेशन थिए थी,
ऐं इन जे करे जेको बि तव्हां उन्हनि जे फ़ाइदे जो प्रोग्राम हुते ॾियो था, छो जो ब्यूरोक्रेसी जेका आहे सा उन्हनि जे हथ में आहे, जेके इन्हनि माण्हुनि जा मुखालिफ़ आहिनि उनजो फ़ाइदो उनखे नथो मिली सघे। तंहिंजे करे हू हमेशह पंहिंजे पॉलिसीज़ में जेके तव्हां रीज़नेबल ग्राउंड उन्हनि खे ॾींदा उहे वेरिएशन करे था सघनि। उन्हनि जे मथां त पाकिस्तान जे कानून जी का पाबंदी कान्हे, न की कोई यूनाइटेड स्टेट्स जो अहिड़ो कानून आहे त हीअ फ़क़ति गवर्नमेंट्स खे ॾींदा, या त उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे त जेके तव्हां उहो केस प्रेज़ेंट करियो थी सघे थो त हू चेंज कनि पंहिंजी उनखे पॉलिसी खे। टिको चकर आहे हुन में छा आहे जो हिकिड़ो त पाकिस्तान एलाए आहे हा US जो घणे वक़्तु तां रहियो आहे। हाणे एलाए माना इहो त थोरी पॉलिसीज़ असांजी एडमिनिस्ट्रेशन हिन वक़्तु अहिड़ी आहे जो उहा चए जेको बि चए त भई ह्यूमन राइट्स जो को समथिंग कान्हे। जे चीन जी ॻाल्हि थी त थोरे चीन जो वॾो एलाए न आहे, पर कंबोडिया ऐं ॿिए असांखे पासे बीठा तव्हां ॾिठो बेजिंग में अहिड़ो हाल थियो ऐं इहे हालतूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर हिते टेलीविज़न ब्रॉडकास्ट थी ऐं सॼे मुल्क में उन में माण्हुनि खे सख़्तु रिवल्जन छा थिए आहे तॾहिं मोस्ट फेवर्ड नेशन ट्रीटी स्टेटस थियो। त हाणे इहा जेका एडमिनिस्ट्रेशन आहे इहा उहो दौरु न आहे जेको 10 साल अॻे हुयो, जंहिंमें हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जंहिंजी एडमिनिस्ट्रेशन में ह्यूमन राइट्स सॼो ॻाल्हि हूंदी। सो जे अफ़गानिस्तान थियो त चई 40 मिलियन मिलिट्री खे ॾियूं था ऐं न कंदासीं जे ह्यूमन राइट्स आयो भई जे हालतुनि खे सियासी डेथ पेनल्टी ॾिनऊं 6 साल खे त एड कट ऑफ थी नेक्स्ट वीक त उहा एडमिनिस्ट्रेशन जी मेंटेलिटी ॿी त हिन जो माना हिन जी माना इहा आहे जो अहिड़ी पावरफुल लॉबी हुजे जो कांग्रेस खे कन्विंस करे त तव्हां जेको आहे डायरेक्ट इंटरवेंशन कयो ऐं उहो मां भायां थो त हिन वक़्तु प्रैक्टिकल ॻाल्हि all distribution provinces that are taking the Islam करते हैं असां इन ते हिकिड़ो मसलो आयो हिकिड़ो मसलो इंतज़ाम आहे तो उन में इनखे ठाहे नेक्स्ट को मगे स्टडी तव्हां लाहौर में वञो उते वञी पुछो चवंदा त दरिया सिंध अटक खां निकितो ऐं 5 ॾींहंनि ते पूरो थियो। सिंधियुनि खां पुछो त सम्झो साईं असां कश्मीर खां शुरू थियो दरिया सिंध जी ख़बर कान्हे, जाग्राफी पढ़ाई कान थी मिले छाकाणि इस्लाम जे नाले में अची सॼे मुल्क खे कटे नज़रियाती करे पर बाक़ी एग्ज़ाम करते दिल्ली खां बचण जे वास्ते जेकी को तरीक़ो नेशनल साइंस फाउंडेशन जो हुजे असां वटि सिंध में हिन वटि केतिरा घणा आहिनि मगर 2-4 इदारा अहिड़ा आहिनि जंहिंमें तव्हांजी पैसा सही सलामत ऐं ईमानदारी सां जोत सां ख़ुददारी सां इस्तेमालु थींदा ऐं कमींदा मगर जेकॾहिं तव्हां म्यूनसिपल इकनॉमिक जे तरीक़े सां तव्हांखे ॿुधायां कोशिशि कई इहा दाऊद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड साइंस एंड टेक्नोलॉजी दाऊद कॉलेज दाऊद मुंहिंजो दोस्त हुओ जॾहिं आउं डायरेक्टर एजुकेशन कराची शरीफ़ एजुकेशन सेक्रेटरी हुन ज़माने में सेक्रेटरी खां घटि चयो हिते न ठाहियो तव्हां इहो इस्लामाबाद में ईंदो या लाहौर आगा ख़ान जॾहिं यूनिवर्सिटी ठाही तॾहिं आगा ख़ान खे ज़िया ख़ुदि चयो त इहो महिरबानी करे कराची में यूनिवर्सिटी ठाहियो या यूनिवर्सिटी लाहौर में हलो या इस्लामाबाद में ऐं हुन रिड्यूस कयो त मूंखे पैसा इहे सिंध में ख़र्चु करणा आहिनि त न कयो मूंखे ज़मीन मिली कराए थो ज़मीन जो सुठो सुठो हलंदो रहे अहिड़ा मिसाल असांखे घणा आहिनि पाकिस्तान खां ख़ासि कर हींअर छा हुनखे न हिकिड़ी ॻाल्हि थोरी वाज़े कयां हिते जेको प्रोसेस आहे जो फंड्स जो हिन नेशनल साइंस फाउंडेशन में उहो इहो आहे जो प्रपोज़ल वठंदा आहिनि उन प्रपोज़ल में तव्हांखे चवणो पवंदो आहे त छा ईंदो किथे वेंदो ऐं केरु हुन ते को प्रिंसिपल इन्वेस्टिगेट थींदो त जंहिं माण्हू जो हुते नालो पवंदो उन जे हेठि हूंदा उहो माण्हू हूंदो आहे को प्रोफेसर हूंदो आहे त उन प्रोफेसर में कॉलेज जे नाले में उहे पैसा वेंदा ऐं उन इक्विपमेंट लाइ ख़र्चु करे सघंदा आहिनि त वॾो मसइलो छड़ो इहो आहे जो उहो प्रूफ कनि त असांखे मंज़ूर आहे इहे पैसा इहो कंट्रेक्चुअल इहो थी सघंदो आहे तव्हां उन क़िस्म जो मर्ज़ी तव्हां ठाहे सघो साईं दरख़्वास्त कई असांजो केस पुटअप कनि नेशनल फाउंडेशन खे पंहिंजे